अस्सलाम वालेकुम नाज़रीन, दादू न्यूज़ शो में भलीकार माया राजा अल्ताफ़ अब्बासी तव्हांखे ब्रेकिंग न्यूज़ ॾींदा हलूं त मेड़ भरिसां केनाल में हिक ॿार खे बचाईंदे 4 मासूम ॿारड़ा ॿुॾी फोत थी विया आहिनि। तव्हांखे अफ़सोसनाक ख़बर ॾींदा हलूं पिया त राधन थाणे जी हद ॻोठ अहमद कांदरो भरिसां राइस केनाल में बागड़ी बिरादरी सां तालुक़ रखंदड़ लॾाऊ कबीले जा 4 ॿार फोत थी विया आहिनि। ॿुॾी फोत थियल ॿारड़नि जो तालुक़ दादू जे बागड़ी कॉलोनी सां ॿुधायो पियो वञे। इन हवाले सां हिनमहिल असीं राब्तो कयो आहे पंहिंजे रिपोर्टर दानिश खुश्क खां। उनखां पुछंदासीं त उन वटि कहिड़ा तफ़सीलात आहिनि। जी दानिश, असांखे आगाह कजो। जी बिल्कुलु अल्ताफ़, मेड़ में एक अफ़सोसनाक वाक़ियो पेश आयो आहे। राधन थाणे जी हद ॻोठ अहमद कांदरो भरिसां राइस केनाल में बागड़ी बिरादरी जा 4 मासूम ॿारड़ा ॿुॾी फोत थिया आहिनि। पहिरियां हिकिड़ो ॿार जेको हुयो उहो ॿुॾणु लॻो त हुनखे बचाईंदे जेके 3 ॿार पाणी में लथा उहे पिणु ॿुॾी फोत थी विया आहिनि। जेके फोत थियल ॿारड़ा आहिनि उन्हनि में 8 साला मिथल पुट शौकत ऐं 6 साला राजा पुट शौकत शामिल आहिनि। जॾहिं त बागड़ी बिरादरी जा इहे जेके 4 ॿारड़ा फोत थिया उन्हनि में 5 साला आशिक पुट सरवर बागड़ी ऐं 9 साला माशूक पुट सरवर बागड़ी ॿुधायो थो वञे। इहे 4 जो तालुक़ बागड़ी बिरादरी सां हुया जेके असली दादू जी बागड़ी कॉलोनी जा रहवासी हुआ, पर कुछ अरसे खां राधन थाणे जी हद राइस केनाल भरिसां हारते ते ज़मीन जे हिसाब सां लॾाऊ हुआ ऐं पंहिंजी फैमिली सुधो हुते मुंतकिल थिया हुआ। हुते हुननि हारको कयो हुयो। अॼु मंझंदि जो इहो वाक़ियो पेश आयो आहे त बागड़ी बिरादरी जा 4 मासूम ॿारड़ा हुआ। इहे राइस केनाल ॿाहिरां जिते हुननि जो फसल कयल हो उते हिकु ॿारड़ो जेको किरी फोत थियो, हुनखे ॿुधणु लॻो त हुनखे बचाइण जे लाइ जॾहिं ॿिया 3 ॿारड़ा लथा त उहे बदकिस्मती सां उहे पाण बि ॿुॾी ऐं फोत थी विया आहिनि। इहे 4 ई ॿारड़ा जेके आहिनि बागड़ी कबीले सां तालुक़ रखनि था ऐं 4 ई ॿारड़ा फोत थी विया, जिन जा लाश सिविल अस्पताल दादू आंदा विया, जिते लाश ज़रूरी कार्रवाई बाद वारसनि हवाले कया। जॾहिं बागड़ी कॉलोनी जेको इलाइक़ो आहे वो लाश पहुचण बाद उते माहौल जेको आहे सोगवार बणिजी वियो आहे ऐं हिकु अफ़सोसनाक वाक़ियो इहो जेको अॼु पेश आयो आहे। जी अल्ताफ़, वॾी महिरबानी दानिश, तव्हां असांखे आगाह कयो।